दुश्मन मुंहिंजो ड्राहे न सघंदो नक्शो सिंध जो किरंदो रहंदो रत असांजो चवंदो रहंदो जिए सिंध जिए सिंध जिए सिंध। सिंधु माथिरी जे क़दीम तहज़ीब मुअन जे दड़े जी सरज़मीन मां जनम वठंदड़ हिक सूफ़ी ऐं सादगी पसंद तबियत जो मालिक ऐं सन जे सैयद जो सचो सिपाही शहीद बशीर खान कुरैशी जंहिं सिंधी क़ौम ॾांहुं खॼंदड़ हर मेरीअ खे सिंध दुश्मन मंसूबनि ऐं वक़्त जे वेरनि ख़िलाफ़ पंहिंजी बेमिसाल बहादुरी ऐं जुरत सां मुक़ाबिलो कयो ऐं सिंधी क़ौम जी आज़ादी ख़ातिर केतिरियूं ई सख़्तियूं सहंदड़ हिकु बेबाक बहादुर ऐं अरडो इंसान ऐं साईं जीएम सैयद खां पोइ क़ौम परस्त सियासत में हिकु मक़बूल तरीन अॻुवाण थी गुज़रियो आहे। बशीर खान कुरैशी रतोदेरो शहर ज़िले लाड़काणे में 10 अगस्त 1959 ईस्वी ते सैयद ग़ुलाम मुर्तज़ा कुरैशी जे घर में जनम वरितो। हुन प्राइमरी खां मैट्रिक जी तालीम रतोदेरो शहर ऐं इंटर C&S कॉलेज शिकारपुर मां हासिल कई, जंहिं बाद 1976 ईस्वी में सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम में दाख़िला वरिती, जिते तालीम सां गॾोगॾु साईं जीएम सैयद जे फ़िक्र खां मुतासिर थी पंहिंजे सियासी कैरियर जी शुरूआत 1976 ईस्वी में GSIND स्टूडेंट फेडरेशन जे शागिर्द वर्कर जी हैसियत सां कई, जॾहिं त हुन ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम मां मास्टर्स जी डिग्री हासिल कई ऐं हिक शागिर्द जी हैसियत में हुन जनरल ज़ियाउल हक़ जे दौर में MRD जी तहरीक में बि हिसो वठी जमहूरी किरदार अदा कयो। खेसि 1980 ईस्वी में टंडोजाम जसाफ यूनिट जो सदर मुक़रर कयो वियो ऐं 2 सालनि खां पोइ 1982 ईस्वी में मरकज़ी नायब सदर चूंडियो वियो। खेसि 1986 ईस्वी में जसाफ जो मरकज़ी सदर चूंडियो वियो ऐं 1990 ईस्वी में खेसि साॻे ई उहिदे लाइ ॿीहर चूंडियो वियो। बशीर खान कुरैशी फेडरेशन जे मेंबरनि खे मुतहरिक करण ऐं फेडरेशन खे मज़बूत करण लाइ भरपूर महिनत कई। उन वक़्तु आम तौर ते क़ौम परस्त सियासत सिर्फ़ कार्नर मीटिंगनि, हॉस्टल जे कमरनि, तालीमी इदारनि या क़ौमी कारकुननि जे कमरनि ताईं महदूद हुई। तंहिं वक़्तु बशीर खान कुरैशी शागिर्दी वारी सियासत में ई GSIND तहरीक खे हिकु नओं रुख़ ॾिनो ऐं अवाम जे ध्यान में आणण जी भरपूर कोशिश कई, जंहिंजो सबूत वॾनि जलसनि ऐं जलूसनि मां मिलियो। उन जे बावजूद जॾहिं 1995 ईस्वी में GSIND क़ौमी महाज़ जो क़याम अमल में आयो त खेसि महाज़ जो डिप्टी कन्वीनर मुक़रर कयो वियो। 1996 ईस्वी में खेसि जस्कम जो सेक्रेटरी जनरल पिणु चूंडियो वियो ऐं आख़िरकार सन जे सैयद जे लाॾाणे खां पोइ खेसि 1998 ईस्वी में जस्कम जो चेयरमैन मुक़रर कयो वियो। बशीर खान कुरैशी वाहिद क़ौम परस्त अॻुवाण हो जंहिं ॿाराड़ियुनि तोड़े शहरी सिंधियुनि खे पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ उथारण ते ज़ोर भरियो ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ मसइलनि ते भरपूर तहरीक पिणु हलाई, जंहिंमें पाणी जी खोट जो मामिलो हुजे या कालाबाग डैम जो मंसूबो, सिंध में धारियनि जी आबादकारी हुजे या आदमशुमारी में हेरा फेरी, सिंधी माण्हुनि जी नौकरी जो मामिलो हुजे या सिंध जी तालीम, वसीलनि ऐं मईशत जो मामिलो हुजे। सिंध जे वहदत ते थींदड़ हर वार ख़िलाफ़ शहीद बशीर खान कुरैशी पंहिंजी बहादुरी ऐं साबित कदमी सां अव्वल सफ़न में अगरो नज़र आयो। भाई लोग चवंदा तो कराची तो है ही हमारा, हाणे सखर में जलसो करे चवंदा तो सिंधी हमारा है। अब असां चऊं था तो सिंध के जे पी जी जागीर न आहे, सिंध सिंधी क़ौम जो तारीख़ी वतन आहे। उन खां सवाइ सिंध जी आज़ादीअ बाबति रोमानवी आदर्शनि खां सवाइ अवाम जे मसइलनि ऐं सिंध में अमन अमान जी बहाली जे अमल में सरगर्म रहियो। सिंध में मुख़्तलिफ़ क़बीलाई झेड़नि ऐं खून रेज़ी खे रोकण लाइ मुख़ालिफ़ गिरोहनि ॾांहुं वफ़दनि खे वठी वञण जी रिवायत क़ाइमु कई त जीअं उन्हनि खे क़ाइल ऐं हौसला अफ़ज़ाई करे इन खूनी तकरारी निज़ाम खे हल कयो वञे। त ॿिए तरफ़ 1947 ईस्वी खां पाकिस्तान जी रियासत तरफ़ां सिंध जे अवाम जे इस्तेहसाल ॾांहुं दुनिया जे ख़ुदमुख़्तियार क़ौमनि जो ध्यानु छिकाइण लाइ शहीद बशीर खान कुरैशी हर साल 23 मार्च ते सिंध घुरे थी आज़ादी जे नारे हेठि आज़ादी मार्च शुरू कई, जंहिं में मुतालबो कयो वियो त सिंध खे ख़ुदमुख़्तियार ऐं आज़ाद हैसियत ॾिनी वञे। अॼु ॾिस दुनिया वारो जेके मेणा ॾींदा आहियो, असां चऊं था असां हिन पाकिस्तान में रहण जे लाइ तयारु न आहियूं, सिंध घुरे थी आज़ादी। बशीर खान कुरैशी किताब जाॻिया जुंग जवान जो लेखक बि आहे, जेको 1999 ईस्वी में छपियो ऐं खेसि 1997 ईस्वी में GM सैयद नेशनल अवार्ड सां बि नवाज़ियो वियो। संदसि ज़िंदगीअ जा 6 साल 10 महीना मुख़्तलिफ़ हुकूमती दौरनि में जेल में बि गुज़रिया ऐं 7 अप्रैल 2012 ईस्वी ते अवामी मिज़ाज रखंदड़ ऐं सिंध धरती जो अरडो फर्ज़ंद
सिंध खां जुदा थी वियो। मेडिकल रिपोर्टनि मूजिब संदसि मौत हिकु फितरती मौत हो, पर संदसि फिक्री वारसनि तोड़े सभिनी क़ौम परस्त धुरियुनि संदसि क़त्ल ते गहरा ख़दशात ज़ाहिर कया ऐं मुल्क जे मशहूर उर्दू चैनल्स बि संदसि मौत खे गैर फितरी करार ॾिनो। हू जिस्मानी तौर ते त असां में मौजूद न आहे, पर संदसि फिकिर अॼु बि सिंध जे जोधनि जे सीननि ते चिचियल आहे। मुंहिंजो हिकिड़ो माण्हू हूंदो लख जे बराबरि हूंदो, लख जे बराबरि हूंदो।